धरती टीवी ऐं जेको आहे सोभ मीडिया ग्रुप पारां सभ खां पहिरियां सिंध जो उनवान सां सिंधी सकाफ़त जो ॾियारण जो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। उन ई हवाले सां मीरापुर फोरम पारां जेके नौजवाननि पारां हिकिड़ो सिंध सकाफ़त जे हवाले सां मीरापुर में मंच कचहरी जो प्रोग्राम कयो आहे। उन हवाले सां हिन प्रोग्राम में मौजूदु जेके ऑर्गेनाइज़र उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सकाफ़त जे हवाले सां छा था चवनि। प्रोग्राम असांजो मीरापुर फ्रेंड फोरम जे तरफ़ां कयो आहे, जंहिंजो असांजो दोस्त आफ्ताब चाचड़, रहीमदास गांगरो ऐं रज़ा सोलंगी साहब असांजा दोस्त इन में इन आहिनि। ऐं इन प्रोग्राम जो मतिलबु प्यार ऐं मुहबत जो ई ॿोलीअ जो ॾींहुं आहे, एकता जो ॾींहुं आहे। ऐं ईअं सम्झो त फ़िक्र जीएमस जो पैगाम आहे जेको जर जंग फैलिजी चुको आहे। असां ई 6 दिसंबर जेको ऐलान थियो आहे टोपके जर्ग जो, जेको असांजो सकाफ़त जो ॾियारो आहे, असां हुनखे उजागर करण लाइ असां ई पंहिंजो प्लेटफॉर्म ठाहियो मीरापुर फ्रेंड फोरम। उन तरफ़ां असां प्रोग्राम रखियो जे मीरापुर में बि उजागर थिए, पूरी सिंध में आहे। इहो असांजो ईद जो ॾियारो आहे सकाफ़त जीअं, असां इन करे इहो उजागर कयो आहे। इनशाला 6 दिसंबर हिन खां वधीक करंदासीं असां पंहिंजे फारम तां मीरापुर फ्रेंड फारम असांजो। ऐं इनशाला असां ईद जो ॾियारो आहे इहो, हिनखे बरक़रार रखंदासीं। असांखे ॾाढी ख़ुशी आहे हिन प्रोग्राम में। हिन ॾियारे खे ईद जो ॾियारो सम्झंदा आहियूं, असां हिन ॾियारे खे ईद जो ॾियारो सम्झंदा आहियूं। ऐं असां मेला मलाखड़ा मल्हाईंदा रहंदासीं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। असांखे कंहिं शइ जो बि को ढिज न आहे, छो त इहा सिंध काफ़ी पुराणी तहज़ीब रही। 6 दिसंबर जेको असां प्रोग्राम सकाफ़ती प्रोग्राम आहे, असीं सिंधी हमेशह मुहबत कंदड़ माण्हू रहिया आहियूं ऐं असां मुहबत पैगाम ॾियणु चाहियूं था। हिन हवाले सां प्रोग्राम करे मुहबत प्रोग्राम ॾियणु चाहियूं था। फ़िक्र जीएमस जी फतह आहे जो सिंध माण्हू पाण खे सिंधी सम्झनि था। सो इहा फ़िक्र जीएमस जी फतह आहे त सभु सिंधी सम्झनि था बाबा सिंधी हिकिड़ी क़ौम आहे। ऐं अॼु असां पंहिंजे कल्चर खे पंहिंजी सकाफ़त खे मल्हाइण जहिड़ा थी सघिया आहियूं। इहा फ़िक्र जीएमस जी फतह आहे। सकाफ़त जो ॾियारो हुनखे भरपूर मां में हलाइण जो वचन कंदा। मोहम्मद सलीम